वीचारे शाइर शेर चयो आहे, दस्तल तलब नदारम ता काम मन बरायत या तन रसद बजाना या जां तन बरायत। तलब खां हथ परे न कंदुसि जेसिताईं मुंहिंजी मुराद अचे, या जिस्म मां दोस्तनि वटि पहुचे, या साह जिस्म खां ॿाहिरि निकिरे, या तन रसद बजाना या जान जिस्म। हिन दुआ में इंतिहाई क़ुर्बानीअ जो अज़म ज़ाहिर थो थिए, इंतिहाई क़ुर्बानीअ जो अज़म ज़ाहिर थो थिए। पर कॾहिं कॾहिं मक़सद हासिल करण में इंसान खे रुकावटूं पेश थींदियूं आहिनि। तिन खे दफ़े करण लाइ पंहिंजे ताक़त में कॾहिं कॾहिं उहो दिफ़ा न अची सघंदो आहे, उहो दिफ़ा ताक़त खां ॿाहिरि हूंदो आहे। हिते पंहिंजे रब रहीम रहमान मालिक यौम दीन खां, जेको अला कुल शैन क़दीर आहे, उन दिफ़ा जी दरख़्वास्त था करियूं त असां खां, असांजे रस्ते हिदायत खां मुराद माणण में उहे रोड़ा जेके आॾो आया आहिनि दफ़े करण जी असांखे तौफ़ीक़ ॾे, उहे तूं असां खां दफ़े करे छॾ त जीअं असां मतिलबु हासिल करे सघूं। ऐं अहिड़े ई ॿाझारे महिरबान ऐं पालींदड़ रब रहमान मालिक यौम दीन में ई इन क़िस्म जो आसिरो रखी सघिजे थो, जंहिंखां एॾो वॾो सवाल कयल आहे। मालूम थिए थो त इन दुआ ते अलाह तबारक व तआला घणो ई राज़ी थींदो ऐं इन खे क़बूल बि कंदो आहे। वॾो सबबु इहो त उहा दुआ पाण सेखारी थो हुजनि हा असांजा अखर दुआ जा तेजियात इन्हनि में नुक़्स आहे, बानो नाक़िस तंहिं करे उनजी तलब बि नाक़िस। पर जॾहिं मालिक पाण सेखारे थो दुआ त पोइ दुआ त मुकमल थिए थी, ऐं इन दुआ घुरण सां जेका पाण सेखारियई ज़रूरु मालिक राज़ी थींदो ऐं हुनखे क़बूल बि कंदो। तंहिं करे असां पंहिंजे हाजतनि पूरे करण लाइ उनखां अहिड़ी ऐं इहा दुआ पिया घुरूं। ॿी दुआ या का ॿी माना ठाहिणु इन दुआ जे मुक़ाबले में सिरात मुस्तक़ीम जी हिदायत तलब, इन जे मुक़ाबले में जेकॾहिं का असां ॿी माना ठाहियूं, ॿिए क़िस्म जा अखर इंतिखाब करियूं त नबीअनि सॻोरनि जे जेका इंसानी फितरत आहे, उन इंसानी फितरत खे नबीअनि सॻोरनि जे राह खां फेराइण जे बराबरि आहे। नबीअनि जो रस्तो इहो आहे जेके अलाह सेखारियो, अलाह ॾेखारियो, असांखे दुआ सेखारी, दुआ ॾेखारी, ॿिया अखर ऐं ॿियूं मानाऊं ऐं ॿिया मतिलब ठाहे इहा मुराद न हासिल करे सघंदी, न की दुआ जी एॾी ताक़त ऐं पावर वधाए सघंदी। तंहिं करे अहिड़ो ॿियो को बि इंतिखाब नबीअनि जे रस्ते खां इंसानी फितरत खे फेराइण जे बराबरि आहे, इहो ग़लति आहे। उहो फितरी तरीक़ो नबीअनि सॻोरनि जे रस्ते वारो तरीक़ो असांखे खपे, ॿिए कंहिं तरीक़े खां असां बेज़ार आहियूं। शाह साहिब जन पंहिंजे हिकमत अमली में लिखनि था त दुआ खे इल्लत तामह चइजे या उनजो जुज़ो मौक़ूफ़ करार ॾिजे। इहे हिकिड़ा इल्मी अखर आहिनि, थोरो शरफ़
इलाह त ताम चइबो आहे त वुझ दफ़ो वुझ सिज जेकॾहिं मिली वञे त ॾींहुं मिली वियो इलाह ताम आहे। ॾींहं जो हुजणु सिज जे वजूद ते मौक़ूफ़ आहे इलाह ताम इन ऐं सिज जो हुजणु ऐं वक़्त जो मुनासिब मुवाफ़िक़ अचणु बि इन में दख़ल रखे थो। हाणे जेकॾहिं को शख़्स ॾींहं जे हुजण खे सिज ऐं वक़्त ॿिन्ही जी मुवाफ़क़त ते मौक़ूफ़ करे चवे त जॾहिं अॼुकल्ह जे हिसाब सां 6:45 बजे जो वक़्तु थींदो त सिज घुरंदी उस थींदी ऐं उस असांजो मक़सदु आहे जंहिंजो तालुक़ु सिज सां आहे पर साॻे वक़्तु उन टाइम सां आहे। उस थींदी सिज ऐं वक़्त सां सिज बि हुजे वक़्तु बि हुजे पोइ उस थींदी। हाणे असां इन खे सिज जे वजूद खे या वक़्त खे इलत ताम जो जुज़ो करार ॾिनो जॾहिं इलत मुरकब कईसीं माना ॿिनि ॻाल्हियुनि जे गॾिजण सां असां वटि उस थींदी वक़्तु बि 6:45 जो हुजे ऐं सिज बि उभरे सिज बि हुजे त उस थी पवंदी। त उस जो हुजणु ॿिनि पासनि ते मनसूब करे तव्हांजी मर्ज़ी आहे हिकु पासे ते मनसूब करे तव्हांजी मर्ज़ी आहे रुॻो सिज ते मौक़ूफ़ करे ठीकु जेकॾहिं सिज जे वक़्त ते मौक़ूफ़ करे ठीकु पर जॾहिं सिज ते मौक़ूफ़ कंदो त सिज इलत ताम आहे ऐं जेकॾहिं ॿिन्ही ते मौक़ूफ़ कंदो त सिज इलत ताम जो जुज़ो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त हीअ जेका दुआ थी घुरिजे पई अमलनि लाइ इलत ताम आहे या जुज़ो इलत ताम जो मौक़ूफ़ करे छाकाणि त रुकावटनि जो लहणु त रुकावटूं लही वञनि इहो ख़ुदि इलत ताम जे जुज़नि में हिकिड़ो जुज़ो आहे। रुकावट लही वञे इहो बि इलत ताम जे जुज़नि में हिकिड़ो जुज़ो आहे। वक़्तु न थियो आहे त सिज कीअं भरंदो इहा ॻाल्हि अलाह तबारक व तआला कमु कंदड़ आहे पर हिकिड़ो कमु दुआ ते मौक़ूफ़ आहे ऐं उहा दुआ उन वक़्त में घुरबी वक़्तु बि ईंदो दुआ बि थींदी कमु थी वियो तंहिं करे चइबो त इहा दुआ या इलत ताम आहे या जुज़ो इलत ताम जो आहे। रुकावटूं लही वञनि जेसिताईं रुकावट हूंदी तेसिताईं कमु न थींदो। तंहिं करे सही अक़ीदो हीअ आहे त कंहिं बि अमल करण लाइ इंसान जी कुवत इरादीअ जूं 9 ॾहायूं भली मौजूदु थी वञनि उते अमल सिर्फ़ु हिकिड़ी ॾहाई हुजे कमु थी वञे माना दुआ एॾो असरु थी रखे जो 9 हिसा हुजे दुआ हिकिड़ो हिसो हुजे किरदारु त 9 हिसा जेके दुआ जा आहिनि से रुकावट साफ़ कंदा बाक़ी हिकिड़ो हिसो तलब जो हूंदो त मतलूब मिली वेंदो त मैदान साफ़। तंहिं करे हज़रत मौलाना अब्दुल्ला सिंधी पंहिंजे किताब इलाम रहमान में जेको तफ़सीर अथसि क़ुर शरीफ़ जो लिखियो अथसि त दुआ जी हैसियत कंहिं बि किरदार जे साबित करण में 9 हिसनि जो अंदाज़ रखे थी ऐं उन में अमल हिकिड़ो हिसो आहे पोइ जॾहिं 10 जुज़ा गॾु आहे त सम्झी पर 10 जुज़नि में दुआ खे एॾी अहमियत छो त दुआ जो तालुक़ु रुकावटनि जो दफ़े करण सां आहे रुकावट जो दफ़े करणु ख़ुदि इलत तामा जे अज्ज़ा में आहे जॾहिं जो इलत तामा जा अज्ज़ा मुकमल थी वेंदा मुरकब इलत में शइ पाण ई ठही पवंदी हुन में वजूद अची वेंदो। बहानो जॾहिं दुआ थो घुरे त हिकिड़ो ॿियो फ़ाइदो बि थिए थो उनजे क़ल्ब ते इत्मीनान थो नाज़िल ख़राब थो तमानीनत जी तजल्ली थी नाज़िल थी ऐं कुवत इरादी पंहिंजे सभिनी जुज़नि समेत
अमल करण लाइ जाॻी थी पए। हिकिड़ो माण्हू जॾहिं दुआ घुरी उथंदो आहे त उन वक़्त में जेके बि किरदार जा जुज़ा हूंदा आहिनि उन्हनि खे पूरे करण जे लाइ हे कमु बि करियो, हे सबबु बि गॾु करियो, हिन खे बि सभु करियो, फलाणे खे बि आणियो। अॼु हिकिड़ी वॾी अहम शइ खे ज़ोर ॾेई ऐं परे करिणो आहे। दुआ घुरी जॾहिं इहो कमु कबो त अज्जा सभु पाण ई मिली वेंदा। उन्हनि जे गॾु करण ते माण्हू जी हिमत ईंदी, अलाह ताला जे तरफ़ां सुकून नाज़िल थींदो, करार नाज़िल थींदो त इहो कमु थियण वटि आहे। बाक़ी इहे ॿ टे ॻाल्हियूं करे वठो। सबबु इहो आहे तंहिं करे हिकु अमल ते 10 नेकियूं थी लिखजनि। अचे थो त माना साल आहे जेको नेकीअ जो कमु करे थो तंहिंजे लाइ अशरा मिसाल 10 मिसाल था मिलनि। 10 मिसाल मिलण जो सबबु छो राज़ आहे अमल ते 10 दर्जनि जो। दुआ जा 9 दर्जा ऐं अमल अहिड़े अजर जे नतीजे में हिकु दर्जो थो रखे। इंसान जो मतिलबु पूरो थियो। दुआ जे पुठियां अजर, दुआ जे पुठियां अजर, दुआ जे पुठियां अजर। 9 अजर इहे थिया, हिकिड़ो थियो अजर अमल जो, 10 अजर थी थियो।